साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं अल्हम्दुलिल्लाह सतां कुछ सवाल करना आया त ही हेॾो लॉकडाउन लॻो पियो आहे सॼी सिंध में आहे ऐं सॼो शहर बि असांजो बंदि आहे। तव्हां ही हेॾो कपिड़े जो सॼो दुकान खोलियो वेठा आहियो, इन जो सबबु छा आहे? सर मुंहिंजो भांडो आहे। सर आहे त भांडो पर आहे त कपिड़ो न सही। कपिड़ो सरियाम त भांडो आहे। मेन रोड ते आहे, साम्हूं रोड आहे। रोड मेन रोड ते भांडो आहे मुंहिंजो जेको आहे संदर मां इकोनॉमिकल रेट ते माण्हुनि जी मदद थो कयां। फीसिबल रमज़ान जो महीनो आहे, नेकी तो कमाया जेको आहे संदर रमज़ान जो महीनो सही की अलाह खे मुंहिंजे रमज़ान जे नाले ते 500 जी ड्रेस थी उहा तव्हां 1000 रुपए में था खपायो, वरी ॻाल्हि था कयो रमज़ान शरीफ़ है साईं हाजी साहब ई त लॻे ऐं तव्हांखे मां साईं ड्रेस ॾिनी घणा पैसा गवर्नमेंट त माना क्लाथ हाउस न खोलिया आहिनि, कुझु बि को लॉकडाउन सब दुकान बंदि आहिनि। जी खुलिया आहिनि। हा पर साईं कहिड़े हिसाब सां खोलियो वेठो आहे? साईं तव्हांखे मां ड्रेस घणे में ॾिनी साईं तव्हांजो बोस्की वधी? सर मूंखे तव्हां ॾिनी जेको आहे 7200 रुपए में। 7000 मुनासिब रेट आहे सर। 7000 लॉकडाउन खां पहिरियों घणे ॾिनो तव्हांखे? सर मां सम्झा तव्हां 57 करो। सर 1300 रुपया मथे था 1300 में साईं हद वारी नफ़री, हद वारो मुहाफ़िज़, ठीक आहे, हद वारा चौकीदार और हद वारा या पंहिंजा ॿिया टिया सभु संग साथ गॾाईंदो जेका मुंहिंजा दोस्त आहिनि मुंहिंजा केरु का आहिनि त इहो सम्झ त मां घटि नहीं है रहत जेके रिश्वत तो ॾिए त रिश्वत साईं नाहे इहा रिश्वत नाहे साईं, इहा रिश्वत नाहे, इहा रिश्वत नाहे जेको संदस इहा आहे गिव एंड टेक। सही ॻाल्हि ॿुधो, तव्हां जेका रिश्वत ॾियो था पुलिस खे, जमादारनि खे, सूबेदारनि खे, उहा तव्हां आवाम मथां कढो। ईअं न सर न ईअं न सही छा इहा माना रिश्वत खे तव्हां गिव टेक था चओ। सर तव्हां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, तव्हां पासे सां था चओ तव्हांखे हिकिड़ी ड्रेस ॾियां थो तव्हां सुठा रुपो अल्लाह साईं महिरबानी करे उन्हनि मुनाए सही न तव्हांजो हिकिड़ो पुटु सही न साईं मां ॾेई चुको आहियां नंढड़े लाइ साईं खे न खपे। साईं सही ॻाल्हि इहा आहे साईं हिकिड़ो अजरक बि तव्हांखे ॾिनमि, टोपी बि ॾिनमि जी असां खां मरण खां पोइ अचिजो या तव्हांजी महिरबानी आयो त वॾी ॻाल्हि आहे। चेहरे जे मथां वजंदा आहिनि मोड़े अहिड़ो ज़ुल्म न कयो साईं। रमज़ान महीने में अहिड़ो ज़ुल्म न जेके कयो। ॾिनी आहे नंढड़े खे बि ड्रेस हिकिड़ी ऐं पेंट शर्ट जे लाइ कपिड़ो ॾिनो। हा सर तॾहिं त साईं चुप कयूं वेठो आहे न, साईं जो नालो ई चुप आहे।